अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़। आहियां वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। असद सूमरे जी दौलतपुर सफ़र में दौलतपुर जे जाखोड़ी क़ौमी कारकुन ऐं सियासी समाजी शख़्सियत उस्ताद मौला बख्श बुरड़ो सां दौलतपुर इनल हक़ अकेडमी में रिहाण मल्हाई वई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल सियासी समाजी अॻुवाननि तोड़े अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि समेत हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि शिरकत कई, जंहिंमें महिमान ख़ासि सिंध जो आशिक़ ऐं सिंध क़ौम परस्त पार्टी SUP जे अॻुवान सैयद ज़ैन शाह, शाइर रखियल मोराई, शाइर ऐं मुहक़क़ माशूक़ धारे जो, दौलतपुर डिग्री कॉलेज जो साबिक़ा प्रिंसिपल उस्ताद इरशाद ओठो, समाजी अॻुवान मोहम्मद सलीम उन्नड़, शहरी समाजी अॻुवान उस्ताद शरीफ़ उन्नड़ ऐं ॿिया सवी संदन शागिर्द ऐं शागिर्दाणियूं वॾे तइदाद में रखियल रिहाण जे प्रोग्राम में शरीक थिया, जिते ॿाहिरां कई आयल महिमाननि खे सिंध जी तारीख़ी सक़ाफ़ती तौर खेनि उस्ताद मौला बख्श बुरड़ो ऐं शहर जे मुअज़्ज़िज़ माण्हुनि तरफ़ां अजर कोठाया विया। उन खां पोइ उस्ताद मौला बख्श बुरड़ो खे मान ॾींदे आयल संदन दोस्तनि पारां मैगज़ीन, रिसाला, गिफ्टूं, अजरक ऐं सैज़न शाह पारां शील्ड सौंपी वई। उन खां अलावा नारी सर्कल अकेडमी दौलतपुर पारां खेसि गुलनि जा हार पाराया विया।